ख़बर खां नाज़रीन खे अपडेट कंदा पिया हलूं। केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां वठी मंज़रे आम तां ग़ाइब हुयो। हिन वक़्तु ॿुधाए पियो वञे त अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां वठी मंज़रे आम तां ग़ाइब हुयो। हिन वक्त इहा अहम ख़बर आहे त ॿुधाईं गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां वठी ग़ाइब हुयो। अवां खे अपडेट कयूं पिया इन अहम ख़बर जे हवाले सां त केपी जो वॾो वज़ीर गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां ग़ाइब हुयो। केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर वियो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां वठी ग़ाइब हुयो। हिन वक़्तु ॿुधाए पियो वञे त अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां वठी मंज़रे आम तां ग़ाइब हुयो। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां वठी मंज़रे आम तां ग़ाइब हुयो। केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां वठी मंज़रे आम तां ग़ाइब हुयो। हिन वक़्तु ॿुधाए पियो वञे त अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां वठी मंज़रे आम तां ग़ाइब हुयो। अहम ख़बर अवां खे अपडेट कंदा पिया हलूं त केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां वठी मंज़रे आम तां ग़ाइब हुयो। हिन वक़्तु असेंबली पहुची वियो आहे। ही अहम ख़बर खां अवां खे अपडेट कंदा पिया हलूं त केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां वठी मंज़रे आम तां ग़ाइब हो। हिन वक़्तु असेंबली पहुची वियो आहे। अवां खे ही अहम ख़बर ॾियूं पिया त केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां वठी मंज़रे आम तां ग़ाइब हुयो। केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां वठी मंज़रे आम तां ग़ाइब हुयो। केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां वठी मंज़रे आम तां ग़ाइब हुयो। केपी असेंबली जो इजलास हलंदड़ आहे जंहिंखे केपी जो वॾो वज़ीर ख़िताब करे रहियो आहे। अवां खे अपडेट कंदा पिया हलूं इन अहम ख़बर जे हवाले सां। केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। केपी असेंबली जो इजलास हलंदड़ आहे जंहिंखे अली अमीन गंडापुर ख़िताब करे रहियो आहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां वठी मंज़रे आम तां ग़ाइब हुयो। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे केपी असेंबली जो इजलास जारी आहे जंहिंखे केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर ख़िताब करे रहियो आहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां वठी मंज़रे आम तां ग़ाइब हुयो। हिन वक़्तु केपी असेंबली जो इजलास जारी आहे जंहिंखे अली अमीन गंडापुर ख़िताब करे रहियो आहे। ही वॾी ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। केपी असेंबली जो इजलास जारी आहे जंहिंखे केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर ख़िताब करे रहियो आहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल ॾींहं खां वठी मंज़रे आम तां ग़ाइब हो। हिन वक़्तु केपी असेंबली जो इजलास हलंदड़ आहे जंहिंखे वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर ख़िताब करे रहियो आहे। केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो। केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर
गुज़िरियल ॾींहं खां मंज़र आम तां जेको ग़ाइबु हुयो हिन वक़्तु केपी असेंबली जो इजलास जारी आहे जंहिंखे अली अमीन गंडापुर ख़िताब करे रहियो आहे। ख़बर खां अव्हांखे नाज़रीन अपडेट कंदा पिया हलूं। केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो आहे। केपी असेंबली जो इजलास हिन वक़्तु जारी आहे जंहिंखे अली अमीन गंडापुर ख़िताब करे रहियो आहे। गुज़िरियल ॾींहं खां अली अमीन गंडापुर मंज़र आम तां ग़ाइबु हो। हिन वक़्तु केपी असेंबली जो ही इजलास लाइव जेको आहे अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं, अव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं त केपी असेंबली जो इजलास जारी आहे जंहिंखे अली अमीन गंडापुर ख़िताब करे रहियो आहे। अब पूरी कौन से क्या केपी असेंबली जो इजलास जारी आहे जंहिंखे अली अमीन गंडापुर ख़िताब करे रहियो आहे। अली अमीन गंडापुर असेंबली पहुची वियो। गुज़िरियल ॾींहं खां अली अमीन गंडापुर मंज़र आम तां ग़ाइबु हो, पर हिन वक़्तु ही जेको आहे केपी जो इजलास लाइव हली रहियो आहे। अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त अली अमीन गंडापुर इन असेंबली इजलास खे ख़िताब करे रहियो आहे।